साध संगत निर्वार, जग में गत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। हलि देसो नर नार, तपत बुझावन तीरथ आहे। हलि देसो नर नार, तपत बुझावन तीरथ आहे। साध संगत चंदन सम आहे, शीतल जैजी बाणी बाणी। साध संगत चंदन सम आहे, शीतल जैजी बाणी। जैजी बाणी। साध संगत चंदन सम आहे, शीतल जैजी बाणी जैजी बाणी। साध संगत चंदन सम आहे, शीतल जैजी बाणी जैजी बाणी। तन मन जीथी तपत बुझाए, आहे अमृत खाणी आहे खाणी। तन मन जीथू तपत बुझाए, आहे अमृत खाणी अमृत खाणी। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत सुख स्वर्ग बराबर, किल किल काई नाहे काई नाहे। साध संगत सुख स्वर्ग बराबर, किल किल काई नाहे काई नाहे। साध संगत सुख स्वर्ग बराबर, किल किल काई नाहे काई नाहे। साध संगत सुख स्वर्ग बराबर, किल किल काई नाहे काई नाहे। मन जे मर्ज मिटाइण जी राम, हरे राम हरे राम। मन जे मर्ज मिटाइण जी, दवा दर्द जी आहे। मन जे मर्ज मिटाइण जी, दवा दर्द जी आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। हलि देसो नर नार,
तपत बुझावन तीरथ आहे। हाली दिसो नरनार, तपत बुझावन तीरथ आहे। जे तो प्यास पसण जी आहे, अच साधन जे संग में संग में। जे तो प्यास पसण जी आए, अच साधन जे संग में, अच संग में। साधन जे संग, साधन जे हिन संग सा साजन रची वेधे तो रंग में रंग में। साधन जे न संग सा साजन रची वेधे तो रंग में, रंग में। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आए। हली ॾिसो नर नार, हली ॾिसो नर नार, तपत बुझावन तीरथ आहे। हाली दिसो नर नार, तपत बुझावन तीरथ आए। साध संगत आहे बैंक बराबर, ॾिस तो जमा कराए, जमा कराए। साध संगत आहे बैंक बराबर, दिस तो जमा कराए, जमा कराए। जह में घाट हो, जह में घाटो कोई नाहे, व्याज बे वधंदो आहे, वधंदो व्याज भी आहे। जह में घाटो कोई नाहे, व्याज बि वधंदो आहे, वधंदो आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आए। साध संगत आहे बाग बराबर, गुल गुण चौधारी चौधारी। साध संगत आहे बाग बराबर, गुल गुण चौधारी चौधारी। सैर करण सा शांत मिले थी, बेहद अचे बहारे बहारी। सैर करण सा शांति मिलती, बेहद अचे बहारी, अचे बहारी। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आहे। साध संगत निर्वार, जग में पावन तीरथ आए। साध संगत मोक्ति जो मंदर मोहणो मोती आहे आहे। साध संगत मोती जो मंदर, मोहणो मोती आहे, मोती आहे। सैर करण हा चार पदार्थ, जे तू चाही वन संसार सब लाहे।
चार पदार्थ जे तू चाहे वन्य संसा सब लाहे सभई लाहे। चार पदार्थ जे तू चाहे वन संसार सब लाए सब लाए। साध संगत निर्वाह जग में पावन तीर्थ आहे। साध संगत निर्वार जग में पावन तीरथ आए। साध संगत निर्वाह जग में पावन तीर्थ आहे। साध संगत निर्वार जग में पावन तीरथ आए। प्रेम साचो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी। निर्वार चइबो आहे जेका खुले आम हुजे, कभी छुप के नहीं सत्संग होंदा, सौदा इसदा विच बाज़ार होए। महापुरुषनि ईअं चयो भई सत्संग ॾाढो ॾुखियो मिलंदो आहे। साईं जिन में हिन में लिखनि था धर्म साध संगत सुमरन ऐं सेवा भागनि सां मिले वई, ॾाढे भागनि सां मिलंदी आहे। सुतदारा और लक्ष्मी पापी के भी होए, पर संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दो। सत्संग मिलंदो ॾुखियो आहे, पर किथे ईअं चवंदो आहिनि ॿुध मंगलमय संत समाजू जे जग जंगम तीर्थ राजू। ये बिना खर्च जे बिना तकलीफ़ जे अचण वञण वारा जंगम माना भई हलण वारा मोबाइल संतनि जिते वेंदा आहिनि सत्संग कंदा आहिनि, ज्ञान ध्यान भक्ति ॾींदा आहिनि, भॻवान जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। संत बचपन खां भॻवान जी भक्तीअ में कोई लॻे, कुझु न कुझु हुन में गुण हूंदो। ईअं नथा चई सघूं भई हिन में हीअं आहे हिन में हीअं आहे। उहो तोखे ॾिसण जी ओड़ी दीद हुअणु घुरिजे। जे असांजे ॾिसण में फेर आहे त पोइ त कुझु ईंदो ई न। हिकिड़ी मिंट जी ॻाल्हि त ॿुधायां भई शंकर भॻवानु न कंहिं ते राज़ी थियो त हुन रस्ते में पैसा रखी छॾे। हुनजे मन में ई आयोसि भॻत जे सूरदास कीअं हलंदो आहे, कोई अखियूं बंदि करे ऐं हितां खां वठी होसि ताईं पार थी वियो, पैसा उते ई पिया, ॾिठई कान्हे, अखियूं बंदि करे हलियो न। त जंहिंखे ॾिसण जी दीद न आहे, दीद वारनि जे दिलि में आहे दरवेशनि जी धूणी, बिन दीद बेदीदनि पहला जन पाती पही मझा का पूणी। जेकर नज़र न आहे त कुझु न आहे, पर हीअ साध संगत जेका आहे इहा हिकिड़ो वॾो तीर्थ स्थान आहे। कल्ह तीर्थनि ते हलियासीं, नर्मदा तीर्थ आहे, पर उते कीअं भई तव्हां सनानु करे आया, टुॿी ॾेई आया। कोई ग़रीब गुरबो वेठो हूंदो, पोइ तव्हांजी दिलि हुजे न हुजे, रुपयो 8 आना 4 आना जेके हुजनि, अॼुकल्ह ज़मानो आहे त सम्झो भई रुपयो तव्हां दान ॾिनो हूंदो, 2 रुपया कंहिं ॾिना हूंदा, कोई खणी 5 रुपया ॾिए मिसाल, जेतिरी तव्हांजी दिलि बि हुजे। न त वरी माण्हू पंहिंजे पुॼंदी सारू हर को ॾींदो आहे, भिखारी घणेई हूंदा आहिनि। पर ॿिए काई हुन में ख़ासि ॻाल्हि अहिड़ी थी न। कंहिं वरी नर्मदे माता ते वञी करे नर्मदे माता की जय, कोई वरी अहिड़ो प्रेमी हुजे किनारे ते वेही भॻवान जो भॼन करे, राम राम जपे या जेको गुरमंत्र जपे। पर अहिड़ा भई कीअं हेतिरनि सनानु करण वारा घणा पाण हलियासीं, घणेई बसि ख़ुशी ॾाढी हूंदी आहे भई ॾाढा ॼणा हलियासीं, पर उते भॻवान जो भॼन घणनि खे इहा ख़बर न आहे। उहो वरी पोइ बसि हुन मां हिकु बसि जेतिरा चवां न, घणनि कयो मां ईअं चवां कुझु बि कोन थो। भॻवान जी भक्ति करणु ही सत्संग इहो वॾे में वॾो तीर्थ आहे। हिते त जेतिरा ईंदा नाम जपींदा, न जपींदा ॿुधंदा त सही।
सत्संग आयो वॾे में वॾो तीर, सत्संगत निज कल्पतरु सकल कामना देत, अमृत रूपी वचन कहतियूं ताप हर ले। संत महात्मा अमृत जहिड़ा वचन ॿुधाईंदा आहिनि। पोइ जंहिंखे घणी तपत हुजे, मन में कोई आंध मांध हुजे, मन में काई खिटपिट हुजे, मन में काई गाह चिंता हुजे, पोइ वचन उन ॾींहुं श्रद्धा बि हुजे उनजी जेतिरी हुजे, ईअं लॻंदो आहे अॼु सत्संग ख़ाली मुंहिंजे लाइ थियो आहे, मूंखे एतिरो उन मां शांती मिली आहे। ईअं हर कंहिंखे थींदो आहे जॾहिं वरी जंहिंखे जहिड़ी भावना हूंदी आहे। साईं ईंदा हीअ तपत खे ॿुझाइण लाइ वॾे में वॾो तीर्थ आहे। आग लगी आकाश में झरझर बरन अंगार, संतन होवन जगत में जल मरता संसार। सॼो संसार राग में, द्वेष में, ईर्ष्या में, साड़े में, जलपच में जली मरे, पर संतन जो कोई वचन ईंदो आहे, उन सां माण्हू खे बचत थी वेंदी आहे। उन वचन सां उनजो बचाव थी वेंदो आहे, पोइ जलंदो न आहे, उन जी तपत जेका आहे उहा घटिजी वेंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। हाणे कीअं कीअं मिसाल जेतिरा ॾिनल आहिनि उहे आहिनि बराबरि, ॿाहिरि संसार जूं ॻाल्हियूं ओतिरियूं थधियूं आहिनि, तपत ॿुझाईंदियूं आहिनि, पर ॿुझाईंदियूं बि आहिनि, न बि ॿुझाईंदियूं आहिनि। साध संगत जे ईअं असांजे संस्कृत में भई मेल मिलाइबो आहे न, त भई अॻे कीअं आनो ऐं रुपयो हूंदो त सोराना थींदो, त जी भई जेकर साध संगत में रुपयो कंहिंखे शांती मिले न त ॿाहिरि हुनखे आनो बि न मिले, तॾहिं परसेंटेज न ॻणींदा हुआ। पर परसेंटेज खे वरी हिते टका चवंदा आहिनि। टको माना आनो ऐं टको, 2 टका आनो ईअं न थींदो आहे, टका माना परसेंटेज। चए भई उहो त सोराना ऐं आनो थींदो आहे। भई साध संगत में कंहिंखे शांती मिले त सम्झो रुपयो मिले त उन ॿिया जेके मिसाल उन में आनो बि न मिले। कलाम नारहंती षोडशीन, 16 हिसे सां बि न पुॼनि। वरी कोई कोई हिसाबु हूंदो आहे त भई इन सां एतिरो न पुॼे, एतिरो त माप पंहिंजी हर कंहिंखे परसेंटेज गणे, भई 1 टको बि न हले। साध संगत में माण्हूअ जे मन खे शांती मिले त ॿिया जेके साधन आहिनि उन में टको बि न मिले, पर तंहिं हूंदे बि ॻणायल आहिनि। भई चंदन आहे ॾाढो थधो हूंदो आहे, चवंदा आहिनि संसार में चंदन जहिड़ो अगर चंदन जेको हूंदो आहे असुल वण, जंहिंखे 52 चंदन बि चवंदा आहिनि, अगर चंदन बि चवंदा आहिनि, उहो ॾाढो थधो हूंदो आहे। उन जहिड़ो थधो कोई आहे कोन। मूं तव्हांखे न ॿुधायो भई मुंहिंजे मन में आयो त मां जेकर भई झूलो ठारायां चंदन जो ठही वियो, चंदन जी लकड़ी कोन थी मिले, किथां ठाहियां? मूंखे त हुन मञे कई। वरी हिकिड़ी हेतिरी लकड़ी खणी आयो, चई कंध खां रख त ॾिस तोखे सुम्ही सघी तो न जुकाम थी पवई, न सेंट घणी लॻंदी आहे त माण्हू खे सुकाम थी पए। पोइ उनखे थधिकार थींदा। चंदन जहिड़ी थधी शइ बि आहे कोन। मूं चयो भई पोइ साईं इलाही नंढो झूलो ठाहे ॾियो कोई, पर जीअं हाणे लकड़ी नथी मिले। मूं चयो सुख जॾहिं मिलंदी तॾहिं मिलंदी, हिन में छा आहे? जेसि ताईं नथी मिले तेसि ताईं त कोई ठहण वारी ॻाल्हि आहे कोन। पर संसार में चंदन जेको आहे सभिनी खां, चंदन शीतल लोक में, हिन लोक जे अंदरि संसार जे चंदन थधो आहे। चवंदा आहिनि भई चंदन जी काठी उभामंदड़ खीर में विझो त थधो थी वेंदो। लकड़ी खे कोसो कंदो ईअं कोन्हे, उहो खीर थधो थी वेंदो हली। जेतिरो वरी मूं टाइम न ॾिठो ई कोन्हे करे आज़मू थो। पर चंदन ॾाढो साध संगत खे चंदन सम आहे। शीतल जंहिंजी बाणी, संतनि जा वचन आहिनि, इहे शीतल आहिनि। मूं तव्हांखे चयो न भई 100 टका बि न पुॼे सघे 1 टके जे हिसाब सां ॿधूं। कीअं? चंदन जी लकड़ी, चंदन जो कंहिंखे भई कुझु आइटम ठाहे कंहिंखे खणी ॾियां ऐं वरी भला कावड़ में हुजे, थधो थींदो, हीअं खणी फिटी कंदो। पर संतनि जो वचन कोई हुनजे मन ते असरु अचे त असरु करे वञे, मन जो शीतल कावड़ कंदो ई कोन। हिकु दफ़ो कावड़ तव्हांखे केतिरी बि अचे, माईअ खे या मर्द खे, पर संतनि जो वचन ओॾी महिल यादि अची वञे, हाणे हू कावड़ करे ॾेखारे न कंदो। भले हुनखे मारे कुझु बि करे छॾे न कंदो, एॾो थधो थी वेंदो आहे। एॾी ताक़त बि हूंदी आहे संतनि जे वचन। पर साम्हूं वारे जी श्रद्धा खणण ते हिसाबु आहे, केरु केतिरो खणे थो, वञे मथां आहे।
तन मन जी थो तपत बुझाए आहे अमृत खाणी। जेके वचन आहिनि उहे तन जी ऐं मन जी बि तपत दूर करे छॾंदा आहिनि। मन जी तपत लाइ कोई दुनिया में साधन कान्हे, पर ही संतनि जा वचन सां मन जी तपत बि माण्हू जी लही वेंदी आहे। ॿियो मिसाल ॾियनि था त साध संगत में जेको सुर्ग आहे उहो सुख आहे, उहो सुर्ग में बि सुख कोन्हे, पर हिते मिड़ई वधीक आहे। सुर्ग जी सुख न भोगींदे कंहिंजो ढव कोन थियो आहे, पर साध संगत में अचण सां उन जे तन मन तृप्त थी वेंदो आहे। मन जी बि बुख लही वेंदी आहे, शरीर जी बुख लही वेंदी आहे। ऐं चवंदा आहिनि त जन्म जन्मांतरनि जी बुख, जेको ही संसार में जीव हमेशह बुखियो ई बुखियो पियो हले। हिन जी पिन्या धर्म पिन तुंहिंजी पिन दे पूरी न पए, नाव तई जोगिन जो ॾेढुर माए की न की। माण्हू पिन दे खाईंदे खाईंदे हेतिरा भोग खाधा आहिनि, कॾहिं कंहिंजो पेट भरियो न आहे। पर संतनि जे वचन सां, आवाज़ थोरो वधीक थो लॻे, प्रेम सां चओ श्री राम। संतनि जे वचन सां ईअं लॻंदो आहे त माण्हूअ जो भई पेट भरिजी वियो, हाणे कंहिं ॻाल्हि जी घुर्ज कोन्हे। कंहिंखे ज्ञान थियो, संत हो महात्मा पूरण, चई हाणे तोखे छा खपे? चई कुझु न खपे। चई वरी बि कुझु घुर? चई छा घुरा? सॼो संसार कूड़ा, जेतिरो चई घुरा, कूड़ में छा आहे? पर इहो जंहिंखे वरी निश्चय हुजे, दुनिया जे पदार्थनि मिलण करे कंहिंजो भई पेट भरिजी वियो हुजे, ईअं थियो ई न, उनखे अञा बि खपंदा आहिनि। माण्हूअ जी तृष्णा, माण्हूअ जी आशा इहा कॾहिं ख़तमु थींदी न, अञा बि खपे। पर जॾहिं ज्ञान थींदो आहे न, पोइ उनखे कुझु बि न खपंदो आहे। नचकेता खे यमराज चयो तोखे मां स्वर्ग जो राज थो ॾियां, ही ब्रह्म ज्ञान छॾ, तोखे स्वर्ग जो राज, इंद्र जो पद आहे उहो तोखे ॾियां थो। इंद्र खे चवां थो तोखे उहो भई राज ॾेई छॾे, तोखे स्वर्ग ठाहे थो ॾियां पंहिंजो। ऐं वरी ॿियो बि जेकी घुरी उहो ॾियईं थो। चई भाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में कुझु अचे थी, कुझु नथी अचे। तव्हां मूंखे ज्ञान जे बदिले चओ था भई स्वर्ग जो राज ॾियां, पर स्वर्ग में वञा ऐं उते सभु भोग मूंखे मिलनि, स्वर्ग जो राजा थियां, मुंहिंजी बुख लहंदी या न लहंदी? यमराज न लहंदी। स्वर्ग लोक में जाए के राज इंद्र का पाए, तो भी आत्मज्ञान बिन भूख न सकी जाए। माण्हूअ जी बुख कॾहिं लहण वारी कोन्हे, भले राजा थी वञे, रोज़ खाइण लाइ खपे न। ऐं संत महात्मा चवंदो मूंखे इन सुकी रोटीअ में मज़ो आहे, इहो बि न खपे, मूंखे खाइणो ई कोन्हे, मां विर्त थो रखां। हाणे विर्त में कमज़ोरी न अचे, कमज़ोरी छो ईंदी? आत्म में बल हूंदो आहे, मूंखे कुझु खाइणो न आहे। ज्ञान में माण्हूअ खे उहा बुख लही वेंदी आहे, बाक़ी संसार जे पदार्थनि मिलण सां माण्हू जी बुख लहे, इहा ॻाल्हि मुश्किल आहे, न थी सघंदी। चई तोखे जेकर सचपच में न भई संतनि जे संग में अथई, सचपच प्यास ते हलियो अच, तो हिते रंग में रची वेंदे। ईअं न आहे त भई तोखे संतनि जो उहो रंग लॻे न, ज्ञान जो रंग लॻे न, तुंहिंजे मन ते ज्ञान चढ़े न, कहिड़ो बि हूंदे, कीअं न कीअं मन ते ज्ञान चढ़ंदो ई चढ़ंदो। दुनिया जा पदार्थ आहिनि, विषय भोग जे संग में, न भई कोयले जे संग में कारठ लॻंदी आहे। खोड़ संत ॿुधाईंदा आहिनि भई कोयले जी कोठरी हुजे, कारी हुजे, कारठ हुजे, या भई न चवनि पिया गाॾीअ में हलो त भई अॻे इंजन में हू थी वेंदो, कारो कारो माण्हू थी वेंदो। कोयले जी कारठ खां वरी बची सघंदो आहे, साध संगत में अचण वारो साधन जे रंग चढ़ण खां सवाइ बची कोन सघंदो, किथां बि गुथी वेंदी आहे। साध संगत जो असर कॾहिं लहंदो कोन्हे, कोयले जी कारठ त वरी बि लही वेंदी। माण्हू कोयले जी संग में केतिरो बि कारो करे, पर कारण लही वेंदी हली। पर ही संतनि जे ज्ञान जो असर इहो कॾहिं वेंदो न आहे। इहो हमेशह तूं रची वेंदे साधन जे हिन संग मां, साजन रची वेंदे तूं रंग में रची वेंदे पक ई पक। ॿियो, माण्हू दुनिया में पैसा जमा कराईंदो आहे बैंक में, अॻु मूंखे सुभाणे कमु अचनि। तव्हां लख रुपया जमा करायो, करोड़ रुपया जमा करायो, करोड़ी अरबे रुपया जमा करायो, हज़ारें करोड़ जमा करायो, कोन माण्हू अॼुकल्ह अलाए हज़ार लख करोड़
ॻणींदा आहिनि, ख़बर कोन पवंदी आहे, अलाए असां त ॾिठा बि कान्हनि अखियुनि सां। भई हिन 10,000 करोड़ जो घाटो कई, हिन 20,000 करोड़ विञाई, हिन 100,000 करोड़ विञाई, अलाए कीअं गॾु कंदा आहिनि न ॿुधंदा आहियो। भई को बांड लिखंदा आहिनि हेतिरा 1,000 रुपया, 1,000 करोड़ ईअं लिखंदा आहिनि। हाणे 1,000 करोड़ भले उहो जमा करे खाई वञे, ख़रीदी वञे, बैंक में रखी वञे, ॿिए जनम में उनखे या मृत्यु खां पोइ उनखे घणा कम ईंदा? हिकिड़ो क्वेश्चन आहे, हिकिड़ो सुवालु आहे तव्हां सभिनी जे अॻियां। ऐं माण्हू हींअर मरी वियो, हाणे मरी वियो त उनखे घणा उन मां पैसा कम ईंदा? हिकु पैसो बि कमु कोन ईंदुसि, हिकु पैसे जो 100 हिसो बि कमु न ईंदुसि। न भई गुरु नानक साहिब वाले कंहिंखे सुई ॾिनी, चई मूंखे मथे ॾिजां, चई सुई त हलंदी कोन, चई हेॾा तुंहिंजा पैसा त इहे, चई हाणे मां सम्झो तव्हांजी ॻाल्हि, हिते ई खपाए पूरा कंदुमि, न त इहे ई ॿिया खाई वेंदा, केर बि खाई वञे। हर वर कोन्हे भई मां पैसा गॾु करे वञा, मुंहिंजे पुट खे कमु ईंदा, न मुंहिंजे पुट जे भाग में हूंदा त हुनखे कमु ईंदा। मुंहिंजे पुट जे भाग में लख रुपया लिखियल आहे, मीन्स लख में सभु करोड़े रुपया सम्झो लिखियल आहिनि, ऐं उनखे पाई बि न ॾियां त हुनजो भाग उनखे ॾींदो कोन ॾींदो? तव्हां छा था ॾियो? पर तव्हां उनखे भले सभु ॾेई वञो, उनजे भाग में कोन्हनि, घणा उनखे मिलंदा? मां खोड़ माण्हू ॾिठा आहिनि, पीउ खे अरबे रुपया हा, पर पुट खे 1,000 बि कोन आहिनि, हुनखे अरबे रुपया हा, ऐं हू नौकिरी पियो करे, उहो बि खाइण लाइ हुजे न हुजे। भले पीउ हुनखे हिसो करे ॾे, हिकिड़े पीउ खे पुट चयो त मूंखे तूं पंहिंजो हिसो हाणे ई ॾेई छॾ, चई पुट सभु तुंहिंजो अथई न, छा हिसाब तोखे ॾियां? चई रोज़ तव्हांजी खिट गाए पीए टी मूंखे खपे कोन, मूंखे पंहिंजो ॾेई छॾियो, मां केॾां बि कयां। चई जेकर तूं हरू भरू एतिरो ई खिटपिट ते आई त अधु खणी वञ, अधु खां वधीक खणी वञ, जेतिरो खपई खण, मां पीउ आहियां, तोखे छा हिसाब ॾींदुसि? खणी थो त मुंहिंजे लाइ बि खपे, तूं खण जेतिरो खपई खण, अधु खां वधीक खणी वञ, जेको दुकानु खपई खण, जेको मकान खपई खण, सभु खण। पीउ हुनखे सभु अधु हिसो ॾेई छॾियो, अधु हिसो माना भले हुन 55 पिण 45 ई रखिया, चई कोई ॻाल्हि न, खण तोखे ॾियणो ई आहे, मूंखे 100 ई ॾियणा आहिनि, पर तूं मूर्ख आहीं, चई तो मूंखे ॾे सभु, छा तोखे हिसाब ॾियां? खण जेतिरो खपई, हुजे तोखे दम ओतिरो खण, खणी वियो। हाणे थोड़नि ॾींहंनि में हुन त ऐश अशरत में हेॾा वॾा सभु विञाए छॾिया, कुझु बि हुनखे बचियो कोन्हे। नौकिरी बि करणु लॻो त नौकिरी लाइ केरु रखे करे न सघे, सेठ जो पुटु नौकिरी कंदो या? ही तोखे केरु रखंदो? कम वारो केर बि पघार ते रखे त कमु करी त तोखे कमाया पैसा मिलनि न, हुनखे कुझु बि केरु नौकिरी रखे न। आख़िर भंगियुनि वटि चवनि था, सूअर वञी करे उन पालण लॻो, सॼो कोड़ थी वियो शरीर में। कंहिं चयसि हाणे पिणे वटि, चई मां त उन खां छा तोखे ॿुधायां, हिसे खां वधीक वठी छॾियो, हाणे छा वञ कहिड़े मूं खणी वञा? चई चिंता न कर, पीउ अथई न, जे हिते तो नौकिरी करे नौकिरी कजां, ॿियो छा? पिणस वटि, पिणस चयो त तुंहिंजो कमरो वांडी अथई, हथ कोन लॻाए, रोज़ चादर विछाए, माणे बि ॾिसी सुम्हंदी, आऊं बि ॾिसी सुम्हंदी, खण वरी बि खण। हिन ई जनम में उन हड़ई पैसा जेके पिणस हुनखे ॾिना, हड़ई खपी वियारी, घणा कम ईंदा माण्हूअ खे पैसा। पर साध संगत में ही वचन ॿुधूं था, इहे तव्हांखे हिन जनम में बि सुख ॾींदा, शांती ॾींदा, आनंद ॾींदा, ऐं भॻवान जी दया थी त तव्हां केतिरा बि जनम वेंदा न, ही वचन किथे तव्हांजो पीछो छॾींदा न, वचन लॻो ई पियो हूंदो, उते बि शांती ॾींदो। यमराज वटि भॻवान वटि वेंदा, इहो मंत्र तव्हां सां गॾु ई हूंदो, कोई अलॻि न थी सघंदो। हे पर हमेशह ई आहे। माउ चवंदी आहे पुटु मुंहिंजी अखियुनि अॻियां वञे, वञे थो विलायत में, घणो अखियुनि अॻियां आहे। माण्हू जे लेखे मुंहिंजो पुटु भाई वञी करे कमाए, पोइ भले अमेरिका में रहे, अफ्रीका में रहे, कारे पाणीअ में रहे, किथे बि वञी कमाए, मरे वञी, पर मुंहिंजे कमाए थो, माना ठीकु आहे, संत न थिए, मथां वरी मुंहिंजे अखियुनि अॻियां वरी संत हुजे। छोरे खे जहिड़ो फ़र्क़ु पए न पए, पर हिकिड़ी ॻाल्हि मोह ई आहे, भई मुंहिंजी मोही घणी आहे, तुंहिंजे अॻियां आहे तुंहिंजो छोकिरो, तुंहिंजो चयो मञे थो, तुंहिंजे वेझो आहे, पर असांखे सम्झ में कुझु घटि हूंदी आहे,
न सम्झी सघंदा आहियूं। परमात्मा जे भॼन करण सां, सत्संग करण सां माण्हू जो भाव खुलंदो आहे, आईंदो ठहंदो आहे, हीउ जनम बि ठहंदो आहे ऐं अॻियां बि केतिरा जनम ठही वेंदा आहिनि। पर हिन साध संगत खां सवाइ माण्हू जा घणा जनम बिगड़ंदा आहिनि, ख़बर न पवंदी आहे त हीउ परम पवित्र तीर्थ आहे, पावन करण वारो तीर्थ आहे। इन करे साध संगत असां कयूं था। गुरू जी आसीस आहे, बाबा जन जी आसीस आहे, असांखे हेतिरो आनंद मिले थो। इहो हमेशह कंदा ई रहूं। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की।